अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। फ्रेंड्स, मायरा जो किचन में असां तव्हांजे लाइ अॼु तमामु मज़ेदार लौकी गोश्त जी रेसिपी खणी आया आहियूं। हीअ रेसिपी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु कढ़ाई में असां तेल विझूं था अधु कप। ऐं हाणे तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे कटियल बसर विझूं था हिकु कप। ऐं बसर खे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। बसर खे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते फ्राई कयो आहे। हाणे विझूं था उबरियल गोश्त अधु किलो, थूम ऐं अदरक जो पेस्ट विझूं था 1.5 टेबल स्पून, कटियल सावा मिर्च विझूं था 1.5 टेबल स्पून। ऐं हाणे असां 5 खां 6 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते गोश्त खे पचाईंदासीं। 5 खां 6 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचाइण खां पोइ हाणे विझूं था हेड अधु टी स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टी स्पून, सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1 टी स्पून, लूणु विझूं था 1 टी स्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था। टमेटो प्यूरी विझूं था 1 कप। ऐं हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। ॿ खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे असां विझूं था लौकी या जंहिंखे कद्दू बि चवंदा आहियूं 250 ग्राम्स। असां विझूं था बीफ स्टॉक, उहो पाणी जंहिंमें असां गोश्त खे उॿारियो हुयोसीं, उहा यखनी बची वई हुई, त हाणे असां उहा यखनी 1.5 कप जे बराबरि विझूं था ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे असां ढक ॾेई करे तक़रीबन 15 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां ढक ॾेई करे तक़रीबन 15 मिनट्स जे लाइ गोश्त खे हल्की बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था कटियल सावा धाणा 2 खां 3 टेबल स्पून, गरम मसालनि जो पाउडर विझूं था 1 टी स्पून ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे असां ढक ॾेई करे तक़रीबन 2 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, ढक ॾेई करे 2 मिनट्स ताईं असां हल्की बाहि ते पचायो आहे ऐं असांजो मज़ेदार लौकी गोश्त सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। असां कयूं था डिश आउट ऐं उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।